अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मुख्तियार ही अॼु मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां हिकु ज़बरदस्त टॉपिक जेको आहे पार्ट्स ऑफ स्पीच। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिश ग्रामर जो हिकु मेन टॉपिक आहे। इन जो सम्झणु असांजे लाइ काफ़ी ज़रूरी आहे। काफ़ी दोस्तनि खे पार्ट्स ऑफ स्पीच सम्झण में काफ़ी प्रॉब्लम पेश ईंदो आहे। तंहिं करे मां अॼु हिन वीडियो में पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि तव्हांखे आसान ऐं सादे तरीक़े सां पार्ट्स ऑफ स्पीच जो कॉन्सेप्ट सम्झाइण जी। त दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसो। उन सां गॾोगॾु हिन वीडियो खे लाइक ऐं पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। तो दोस्तों अचो शुरू कयूं था अॼु जो लेसन। दोस्तों सभ खां पहिरियां असां वटि हिकिड़ो सेंटेंस आहे, अमजद इज़ अ वेरी नाइस मैन, यानी अमजद हिकु तमामु बहितरीनु शख़्स आहे। त हाणे असां ॾिसंदासीं त हिन सेंटेंस जे अंदरि कहिड़ा कहिड़ा पार्ट्स ऑफ स्पीच शामिल आहिनि। सभ खां पहिरियां असां वटि आहे अमजद। अमजद हिकु नाउन आहे जेको हिकु शख़्स जो नालो आहे। इज़ हिकु वर्ब आहे जेको कंहिं एक्शन या स्टेट खे ज़ाहिर करे थो। हिकु आर्टिकल आहे। वेरी जेको आहे एडवर्ब आहे जेको वर्ब या एडजेक्टिव खे डिस्क्राइब करे थो, जो उन्हनि जे मुतलिक़ असांखे ॿुधाए थो। नाइस एडजेक्टिव आहे जेको कंहिं नाउन या प्रोनाउन जी क्वालिटी यानी उन जी ख़ासियत जे मुतलिक़ असांखे ॿुधाईंदो आहे। ऐं मेन हिकिड़ो नाउन आहे। त दोस्तों अचो त हाणे असां नाउन ऐं प्रोनाउन वग़ैरह खे हिकु करे सिखूं था। दोस्तों सभ खां पहिरियां असां वटि आहे नाउन। नाउन चइबो आहे इस्म खे। इस्म यानी नालो, यानी अ नाउन इज़ द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग, एनिमल और एन आइडिया, यानी कंहिं शख़्स, जाइ, शइ, जानवर या ख़्याल जे नाले खे इस्म चइबो आहे। जीअं असां वटि इन जा एग्ज़ाम्पल आहिनि अली। अली जेको आहे हिकु पर्सन यानी हिकु शख़्स जो नालो आहे। अहिड़े तरीक़े सां स्कूल हिकु प्लेस यानी जॻह जो नालो आहे। डॉग हिकु एनिमल नेम आहे यानी हिकु जानवर जो नालो आहे। बुक हिकु थिंग जो नेम यानी हिकु शइ जो नालो आहे। अहिड़े तरीक़े सां थॉट जेको आहे असां वटि हिकु आइडिया यानी हिकु ख़्याल जो नालो आहे। त कंहिं बि शख़्स, जाइ, जानवर, शइ या आइडिया जे नाले खे असां इस्म चवंदा आहियूं। आई होप तव्हांजो हेसि ताईं क्लियर आहे। त हाणे असां अॻिते हलूं था। असां वटि नेक्स्ट आहे प्रोनाउन। दोस्तों प्रोनाउन चइबो आहे ज़मीर खे, यानी अ वर्ड दैट टेक्स द प्लेस ऑफ अ नाउन, यानी इस्म जी जाइ ते कमु ईंदड़ लफ़्ज़ खे ज़मीर चइबो आहे। जीअं असां वटि ही, शी, इट वग़ैरह प्रोनाउन आहिनि जिन खे असां नालनि जे बदिरां इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं असां वटि सेंटेंस आहे अली इज़ इन द क्लासरूम, ही इज़ रीडिंग। हाणे अली जेको आहे हिकु नाउन आहे जेको हिकु शख़्स जो नालो आहे। अली क्लासरूम में आहे। हाणे अली जे बदिरां असां हिते हिकिड़ो वर्ड यूज़ कयो आहे ही, जेको अली खे रिप्लेस करे पियो। त ही असां वटि प्रोनाउन आहे। त तव्हां ॾिठो त असां हिते अली जो नालो दुबारा न लिखियो, बल्कि अली जे नाले खे ही सां रिप्लेस कयो। त ही असां वटि प्रोनाउन आहे। नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे अली इज़ रीडिंग अ बुक, यानी अली हिकु किताबु पढ़ी रहियो आहे। इट इज़ इंट्रस्टिंग, उहो दिलचस्प आहे। हाणे उहो छा दिलचस्प आहे? जीअं तव्हांखे ख़बर आहे त बुक हिकु थिंग नेम आहे, हिकु शइ जो नालो आहे। त बुक हिकिड़ो नाउन आहे। त हाणे इन जे नाले खे, बुक जे नाले खे असां रिप्लेस कयो आहे हिते इट सां। त इट असां वटि प्रोनाउन आहे। त दोस्तों तव्हां ॾिठो त असां कहिड़े तरीक़े सां नाउन जी जाइ ते प्रोनाउन खे यूज़ कयो। उनखां दोस्तों पोइ असां वटि आहे एडजेक्टिव। एडजेक्टिव यानी सिफ़त, अ वर्ड दैट डिस्क्राइब्स अ नाउन और अ प्रोनाउन, यानी अहिड़ो लफ़्ज़ जेको इस्म या ज़मीर जे बारे में मालूमात ॾिए या माना में इज़ाफ़ो करे त उनखे सिफ़त चइबो आहे। जीअं असां वटि ब्यूटीफुल, लॉन्ग, शॉर्ट वग़ैरह इहे एडजेक्टिव जा जेके आहिनि मिसाल आहिनि। जीअं असां वटि हिते एग्ज़ाम्पल आहे असलम इज़ ड्राइविंग अ ब्लैक कार, यानी असलम हिकु कारी कार हलाए रहियो आहे। त हाणे असां हिते ॾिसूं था त जेको आहे एडजेक्टिव असां वटि कहिड़ी आहे। दोस्तों हिते जेको ब्लैक आहे यानी हिकु रंग जो नालो आहे। त ब्लैक असां वटि एडजेक्टिव आहे ऐं कार जेका आहे हिकु नाउन आहे। त तव्हां हिते ॾिठो त ब्लैक जेको कलर आहे उहो कार खे जेको आहे रिप्रेज़ेंट करे रहियो आहे, या कार जे मुतलिक़ असांखे एक्स्ट्रा इंफॉर्मेशन यानी मालूमात ॾेई रहियो आहे। त ब्लैक असां वटि छा थियो? हिकिड़ो एडजेक्टिव थी वियो। ऐं कार असां वटि हिकिड़ो नाउन आहे। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल आहे इट इज़ ब्यूटीफुल, यानी उहो ख़ूबसूरत आहे या उहा ख़ूबसूरत आहे। हाणे छाजी ख़ूबसूरती जी ॻाल्हि पई हले? हिते कार जी ख़ूबसूरती जी ॻाल्हि पई हले। त असां कार जे बदिरां हिते जेको आहे वरी इट इस्तेमालु कयो। इट हिकु प्रोनाउन आहे। ऐं ब्यूटीफुल जेको आहे दोस्तों असां वटि एडजेक्टिव आहे जेको हिते प्रोनाउन खे रिप्रेज़ेंट करे पियो या प्रोनाउन खे डिस्क्राइब करे पियो। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जेको आहे एडजेक्टिव जेका आहे नाउन या प्रोनाउन खे डिस्क्राइब कंदी आहे या उन्हनि जी क्वालिटीज़ जे बारे में असांखे ॿुधाईंदी आहे। फर्दर काफ़ी टाइप्स आहिनि एडजेक्टिव जा जेके असां अॻिते हली इनशाला सिखंदासीं। दोस्तों उनखां अॻिते मूव कयूं था। असां वटि आहे वर्ब। अ वर्ब इज़ अ वर्ड दैट शोज़ एन एक्शन, स्टेट, एग्ज़िस्टेंस और
possession in a sentence यानी लफ़्ज़ जेको जुमिले में कंहिं शख़्स या शइ जे कम, हालत, मौजूदगी या मिल्कियत खे ज़ाहिर करे त उनखे फ़इल चइबो आहे। जीअं असां वटि इज़ आर एम वग़ैरह वाज़वर ही वर्ब जा मिसाल आहिनि या रीड लुक वग़ैरह। त सभ खां पहिरियों असां वटि एग्ज़ाम्पल आहे ही रीड्स अ बुक यानी ही हिकु किताबु पढ़े थो। त हिते जेको दोस्तो रीड आहे इहो हिकु एक्शन आहे यानी हिन सेंटेंस में तव्हांखे ख़बर पई त हिते जेको ही वर्ब आहे असां वटि छा खे शो करे रहियो आहे, एक्शन खे यानी कंहिं अमल खे ज़ाहिर करे पियो। नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे अहमद इज़ अ डॉक्टर यानी अहमद हिकु डॉक्टर आहे। त अहमद जी हिकिड़ी स्टेट आहे, हिकिड़ी हालत आहे, उहा छा आहे, डॉक्टर हुनजी स्टेट आहे। त हिते जेको इज़ आहे असां वटि स्टेट खे ज़ाहिर करे पियो। जीअं त मूं ॿुधायो त एक्शन या स्टेट खे वर्ब ज़ाहिर कंदो आहे। त हाणे हिते तव्हां नोट कयो त इज़ असांखे स्टेट ॾेखारे पियो। नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे दे वर एट होम यानी उहे घर हुया। त हाणे हिते जेको आहे किन जे कंहिं जॻह ते हुजण जे मुतलिक़ असांखे जेको आहे मालूमात मिले पई यानी उन्हनि जी मौजूदगी जी असांखे ख़बर पए थो त किथे हुया, उहे घर हुया। त वर जेको असांखे हिते उन्हनि जे घर हुजण जी मौजूदगी खे ॾेखारे पियो। त हिते वर जेको आहे यानी वर्ब वर आहे इहो असांखे उन्हनि जे घर हुजण जी जेको आहे मौजूदगी खे ज़ाहिर करे पियो। नेक्स्ट असां वटि आहे लास्ट एग्ज़ाम्पल माई फ्रेंड हैज़ अ कार यानी मुंहिंजे दोस्त वटि हिकु कार आहे। त कार जेका आहे मुंहिंजे दोस्त जी मिल्कियत आहे। त मिल्कियत खे ज़ाहिर केरु पियो करे, हिते हेज़ ज़ाहिर पियो करे। हेज़ असां वटि छा आहे, वर्ब आहे। त दोस्तो हिते हेज़ असांखे पोज़ेशन शो पियो करे यानी मिल्कियत ॾेखारे पियो। त दोस्तो तव्हां ॾिठो त जेको को वर्ब आहे उहो ज़ाहिर कंदो आहे हिकु एक्शन खे यानी हिकु कम खे, हिकु स्टेट खे यानी हालत खे, एग्ज़िस्टेंस यानी मौजूदगी खे, ऐं पोज़ेशन यानी कंहिं मिल्कियत खे ज़ाहिर कंदो आहे। त दोस्तो उमेद आहे तव्हांखे वर्ब बि क्लियर थी वेंदो त वर्ब छा आहे, इन जो कीअं इस्तेमालु थींदो आहे। दोस्तो नेक्स्ट असां वटि आहे एडवर्ब। एडवर्ब डिस्क्राइब्स अ वर्ब, एडजेक्टिव्स आर अ एडवर्ब यानी ज़र्फ़ उहो लफ़्ज़ आहे जेको फ़इल, सिफ़त या ख़ुदि पंहिंजी माना में इज़ाफ़ो करे थो। यानी एडवर्ब जेको आहे उहो वर्ब खे बि जेको आहे डिस्क्राइब करे थो यानी बयानु करे थो या उन जी माना में इज़ाफ़ो करे थो। उहो सिफ़त खे बि जेको आहे बयानु करे थो ऐं ख़ुदि पंहिंजे ज़ात यानी एडवर्ब खे बि जेको आहे बयानु कंदो आहे या उन में माना में इज़ाफ़ो कंदो आहे। जीअं त असां वटि एग्ज़ाम्पल आहे असलम रन्स क्विकली। हाणे हिते पहिरीं ॻाल्हि असलम हिकु शख़्स आहे जेको हिकिड़ो कमु करे रहियो आहे। कमु कहिड़ो करे रहियो आहे, डोड़ण जो। हाणे डोड़ी त रहियो आहे पर असांखे ख़बर न आहे त उहो कहिड़े तरीक़े सां डोड़ी रहियो आहे, कहिड़े तरीक़े सां उहो कमु करे रहियो आहे। त हिते असांखे ख़बर पई त असलम जेको आहे तेज़ी सां डोड़ी रहियो आहे। हाणे क्विकली जेको आहे असां वटि एडवर्ब आहे जेको हिन वर्ब जी माना में इज़ाफ़ो करे रहियो आहे। नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे दिस फ्लावर इज़ वेरी ब्यूटीफुल यानी ही गुल जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे। हाणे पहिरीं ॻाल्हि गुल ख़ूबसूरत आहे असांखे ख़बर आहे, ब्यूटीफुल असां वटि एडजेक्टिव आहे, पर वेरी जेको आहे दोस्तो असां वटि इहो हिकिड़ो एडवर्ब आहे जेको गुल जे वधीक ख़ूबसूरत हुजण खे बयानु करे पियो, गुल जे ख़ूबसूरत हुजण जी माना में इज़ाफ़ो करे पियो। त हिते तव्हां ॾिठो त वेरी जेको आहे असां वटि ब्यूटीफुल खे जेको आहे डिस्क्राइब करे पियो। लास्ट असां वटि एग्ज़ाम्पल आहे एलिफेंट वॉक्स वेरी स्लोली यानी हाथी जेको आहे आहिस्ते, तमामु आहिस्ते हले थो। दोस्तो सभ खां पहिरियों त हिते सम्झणु ज़रूरी आहे त एलिफेंट वॉक्स यानी हाथी हले थो। हाणे हाथी हले थो आहिस्ते, पर हाणे इन में असांखे कीअं ख़बर पए त एडवर्ब खे बयानु करे पियो। त पहिरीं त असां ॾिठो त एडवर्ब जेको आहे वर्ब खे बयानु करे थो त हाथी आहिस्ते हले थो, पर जॾहिं असां वेरी लॻायो त हाणे असांखे ख़बर पई त हाथी हले त थो कहिड़े तरीक़े सां, आहिस्ते हले थो। पर असांखे वधीक ख़बर पई त वेरी लॻाइण सां अञा असांखे वधीक ख़बर पई त हाथी सफ़ा यानी तमामु आहिस्ते हले थो। त हिते जेको आहे वेरी बि एडवर्ब आहे ऐं स्लोली बि एडवर्ब आहे यानी हिते वेरी जेको आहे स्लोली एडवर्ब खे जेको आहे डिस्क्राइब करे पियो या उनजी माना में इज़ाफ़ो करे पियो। त दोस्तो उमेद आहे त तव्हांखे जेको आहे एडवर्ब यानी ज़र्फ़ बि सुठे नमूने सम्झ में अची वियो हूंदो। नेक्स्ट मूव कयूं था असां वटि आहे प्रेपोज़िशन। प्रेपोज़िशन यानी हर्फ़े जर। हाणे हर्फ़े जर छा आहे, a word placed before a noun or a pronoun to show its relation to other word यानी अहिड़ो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म या ज़मीर जे कंहिं ॿिए लफ़्ज़ सां तालुक़ खे ज़ाहिर करे त उनखे हर्फ़े जर चइबो आहे। जीअं असां वटि हर्फ़े जर जा आम मिसाल आहिनि इन, एट, ऑन असां जेको आहे आम तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। इन खां अलावा काफ़ी ॿिया बि क़िस्म आहिनि पर हिते जस्ट असां एग्ज़ाम्पल तौरु इन्हनि खे खयो आहे। त हीअ असां वटि सेंटेंस आहे हिकिड़ो एग्ज़ाम्पल तौर ते द जग इज़ ऑन द टेबल
यानी द जग हिकिड़ो असां वटि नाउन आहे ऐं टेबल बि असां वटि हिकु नाउन आहे। पर हाणे जेको असांजो जग जो टेबल सां तालुक़ु केरु ॾेखारे रहियो आहे, असांखे आन तालुक़ु ॾेखारे रहियो आहे। आन असां वटि छा आहे, प्रेपोज़िशन आहे। यानी आन असांखे ॿुधाए पियो त जग आहे किथे, जग टेबल जे मथां आहे। त हाणे हिते असांखे ख़बर पई त आन जेको आहे प्रेपोज़िशन आहे, उहो असांखे जग ऐं टेबल जे विच में रिलेशन खे ज़ाहिर करे ॾेखारे रहियो आहे। त अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल आहे, शी सेट अंडर अ ट्री, यानी हूअ हिकु वण हेठां वेठी। हूअ केरु हुई, का औरत हुई। हाणे शी असां वटि छा आहे, प्रोनाउन आहे। सेट यानी वेठी, वर्ब आहे असां वटि। हाणे वेठी किथे, अंडर यानी हेठां, छाजे हेठां, वण जे हेठां। त हाणे ट्री हिकिड़ो नाउन आहे ऐं शी जेको आहे हिकु प्रोनाउन आहे। त तव्हांखे मूं पहिरियों ॿुधायो त बिफोर अ नाउन आर प्रोनाउन, यानी हिकु नाउन खां या प्रोनाउन खां अॻु जेको वर्ड इस्तेमालु थिए ऐं उनजे तालुक़ खे ज़ाहिर करे, त उहो जेको असां वटि हर्फ़े जर हूंदो आहे। त हाणे हिते जेको आहे असांखे अंडर जेको आहे प्रोनाउन ऐं जेको आहे नाउन जे विच में रिलेशन ॾेखारे पियो त जेका उहा औरत आहे उहा किथे वेठी आहे, उहा वण जे हेठां वेठी आहे। त आई होप तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो त जेको आहे प्रेपोज़िशन असां कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था। त प्रेपोज़िशन जो इस्तेमालु असां कंहिं हिकु लफ़्ज़ जो या हिकु नाउन जो ॿिए नाउन या प्रोनाउन सां तालुक़ु ॾेखारण जे लाइ इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। फर्दर प्रेपोज़िशन जा ॿिया बि इस्तेमालु आहिनि, जीअं प्रेपोज़िशन असांखे जेको आहे प्लेस जे बारे में ॿुधाईंदो आहे, डायरेक्शन जे बारे में ॿुधाईंदो आहे ऐं टाइम जे बारे में ॿुधाईंदो आहे। उहे असां जेको आहे प्रेपोज़िशन जे क़िस्मनि जे अंदरि पढ़ंदासीं। त असां दोस्तो नेक्स्ट आहे कंजंक्शन, यानी हर्फ़े जुमिलो। हर्फ़े जुमिलो छा आहे, अ वर्ड दैट जॉइन्स अदर वर्ड्स आर पार्ट्स ऑफ अ सेंटेंस टुगेदर, यानी अहिड़ो लफ़्ज़ जेको ॿियनि लफ़्ज़नि या जुमिलनि जे हिसनि खे पाण में ॻंढे उनखे हर्फ़े जुमिलो चइबो आहे। जीअं असां वटि उनजा इन, एंड, बट, फार वग़ैरह हर्फ़े जर जा मिसाल आहिनि। जीअं हिते असां वटि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, फ्रूट एंड वेजिटेबल्स आर हेल्थी फूड, यानी मेवा ऐं भाॼियूं सिहतमंद खाधा आहिनि। त हाणे हिते तव्हां ॾिठो फ्रूट हिकिड़ो नाउन आहे, हिकिड़ो वर्ड आहे, ऐं वेजिटेबल्स हिकिड़ो नाउन या हिकु वर्ड आहे। त हाणे ॿिनि वर्डनि खे केरु पियो ॻंढे, केरु जॉइन पियो करे, त हिते असां वटि एंड जेको आहे फ्रूट एंड वेजिटेबल्स खे जॉइन करे पियो, यानी ॻंढे पियो। त हिते तव्हां अंदाज़ो लॻायो त हर्फ़े जर कहिड़े तरीक़े सां ॿिनि वर्डनि खे पाण में ॻंढियो। असां नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे, आई रेन फास्ट बट मिस्ड द ट्रेन, यानी आउं तेज़ डोड़ियसि पर ट्रेन या रेल मूंखां निकिरी वई। त हिते दोस्तो ॾिसो, हिकिड़ो सेंटेंस जो हिसो हीअ आहे ऐं ॿियो हिसो हीअ आहे, यानी हिन ॿिनि हिसनि खे पाण में केरु पियो मिलाए, बट पियो मिलाए। त बट असां वटि छा आहे, कंजंक्शन आहे। अहिड़े तरीक़े सां दोस्तो कंजंक्शन जो इहो ई कमु हूंदो आहे त ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में मिलाइण या ॿिनि जेको आहे जुमिलनि खे या जुमिले जे हिसनि खे पाण में मिलाइण खे जेको आहे असां कंजंक्शन जो इस्तेमालु कंदा आहियूं। आई होप दोस्तो तव्हांखे कंजंक्शन बि सम्झ में अची वियो आहे। त हाणे अॻिते हलूं था। दोस्तो असां वटि लास्ट में आहे इंटरजेक्शन। इंटरजेक्शन चइबो आहे हर्फ़े निदा खे। हर्फ़े निदा छा आहे, अ वर्ड used to express sudden feelings or emotions of happiness, sadness and surprise, यानी अहिड़ो लफ़्ज़ जेको जुमिले में का अचानक ख़ुशी, ग़म या ताजुब खे ज़ाहिर करे, उहो हर्फ़े निदा हूंदो आहे। यानी कॾहिं कॾहिं असां जॾहिं ख़ुशि हूंदा आहियूं त असां चई वठंदा आहियूं वाह वाह, या असां ईअं चवंदा आहियूं अड़े यार ॾाढो अफ़सोस थियो, या अहिड़े तरीक़े सां असांजा काफ़ी जेके आहिनि ओचिता इज़हार कंदा आहियूं, पंहिंजे ज़ुबान में जेके अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ असां बयानु कंदा आहियूं। त अहिड़नि क़िस्मनि जे लफ़्ज़नि जे इज़हार खे जेको आहे ज़ाहिर में लिखण जे लाइ असां इंटरजेक्शन जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं हिते असां वटि ओ, नो, हुर्रा, वाओ वग़ैरह इहे इंटरजेक्शन जा मिसाल आहिनि। इन्हनि खे असां जुमिलनि में कीअं इस्तेमालु कंदासीं। जीअं हिते असां वटि एग्ज़ाम्पल आहे, हुर्रा, वी हैव वॉन द मैच, यानी वाह वाह असां मैच खटियो। यानी जॾहिं असां मैच खटियो त असां जेको आहे ॾाढा ख़ुशि हुआसीं। त असां हाणे ख़ुशीअ जे इज़हार खे ज़ाहिर करण जे लाइ हिते हुर्रा जो इस्तेमालु कयो। हुर्रा असां वटि हिकिड़ो इंटरजेक्शन आहे। नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे, अलास हिज़ फादर इज़ डाइड, अफ़सोस हुनजो वालिद गुज़ारे वियो आहे। त हाणे हिते जेको आहे असां हिकिड़े ॾुख जो इज़हार करायूं। ईअं कॾहिं बि कोन्ह थींदो जो कॾहिं को ॾुख हुजे त असां हुते हुर्रा जो इस्तेमालु कयूं या वाव जो इस्तेमालु कयूं। हमेशह इहा ॻाल्हि यादि रखो त जिते जेको आहे ख़ुशी जो इज़हार हूंदो त उते असां ख़ुशी वारी इंटरजेक्शन यूज़ कंदासीं, ऐं जिते ॾुख जो इज़हार हूंदो त उते जेको असां ॾुख में ॻाल्हाई वेंदड़ इंटरजेक्शन जो इस्तेमालु कंदासीं। जीअं हिते असां वटि आहे अलास, त अलास हिते असां वटि जेको आहे हिकु ॾुख जो इज़हार ॾेखारे रही आहे। त
तो दोस्तों ही हुयो अॼु असांजो पार्ट्स ऑफ स्पीच ते मुश्तमिल हिकु लेसन। उम्मीद आहे तव्हांखे अॼु जो लेसन ज़रूरु पसंदि आयो हूंदो। ऐं अॻिते वरी असां नाउन जे क़िस्मनि ऐं प्रोनाउन वग़ैरह जे क़िस्मनि जे बारे में डिस्कस कंदासीं, उनखे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करिणो आहे उहो सिखंदासीं। तो दोस्तों हिन वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह जल्दी मिलंदासीं अहिड़े हिकु नेक्स्ट इंट्रस्टिंग वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।